सल्लु अलैहि वसल्लिमु तस्लीमा। बड़े आवाज़ से मोहब्बत से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुनअमिना व मअवाना व मलजाना हबीबिना व तबीबिना व नूर कुलूबिना सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहली बैतिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों ऐं भाइरों, अल्लाह खां दुआ है रब शाल असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए, मदीने वारे साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। चओ आमीन। साईं जी मोहब्बत में जियारे ऐं इन ही मोहब्बत में शल मौत अता फरमाए। अल्लाह खां दुआ है जिन हीअ रूहानी नूरानी महफ़िल सजाई आ, अल्लाह उन्हनि जे दीन ऐं दुनिया में इज़ाफ़ो फरमाए। असीं जेकी बि हिन महफ़िल में शिरकत जे लाइ आयासीं, अल्लाह खां दुआ है रब शाल असां सभिनी जे दिल जे मुरादुनि जो असां जूं उम्मीदूं पूरियूं फरमाए। प्यारा दोस्तों, अॼु 26 रजब शरीफ जी रात आहे। सुभाणे रात 27 शरीफ जी आहे। 27 जी रात अल्लाह रब्बुल इज़्ज़त महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पंहिंजे अर्श मुअल्ला ते घुराए मेराज अता फरमायो हुयो। या इज्जत या अजमत कायनात में मखलूक में कंहिंखे बि न मिली जेको शरफ अल्लाह तुंहिंजे मुंहिंजे नबी खे अता फरमायो। समझो था कि न कोन समझो? एड़ो दर्जो मकाम इज्जत अजमत जो नबी बि हेठि रहिजी विया, रसूल पैगंबर शान मान इज्जत वारा हड़ई हेठि रहिजी विया, हता के ज़मीनूं आसमान सितारा तारा कतियूं टेड़ू सिज चंड आसमान बि हेठि रहिजी विया, जन्नत बि हेठि रहिजी वई, जन्नत जा मकी बि हेठि रहिजी विया, मकान बि हेठि रहिजी विया, अल्लाह जा नूरी मलाइक बि हेठि रहिजी विया। तन सभिनी खे हेठि छॾे मथे आलमे अमर खां अर्श मुअल्ला ते पहुचण वारी ज़ात तुंहिंजे मुंहिंजे नबी मुस्तफा करीम। सुभान अल्लाह। 1.25 लख कमो बेश नबी आया ऐं क़यामत ताईं अल्लाह जे वलियन जो ज़ुहूर थींदो रहंदो। तन में कंहिंखे बि अल्लाह ईअं न फरमायो त तव्हांखे अर्श ते घुराए पंहिंजो दीदार कराईंदुसि, पर इहा ॻाल्हि हिकु मुस्तफ़ा जे लाइ हुई। ॿी अल्लाह नबी खे फरमायो हाणे ॿियनि जे लाइ इहो दर्जो आहे ई न। अल्लाह जो क़ुरान फरमायो सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैला। हाणे क़ुरान मजीद जी सूरह असरा जी पहिरीं आयत आहे, उन जो अधु हिस्सो मूं तिलावत कयो आहे। अल्लाह करे त इन तशरीह खे पूरो करे समझाए सघां तव्हांखे। साईं करीमन फरमायो त इन हिकिड़ी आयत में अल्लाह ताला मुंहिंजो ज़मीन वारो सैर बयान फरमायो आहे। ज़मीन का ज़मीन ताईं मस्जिदुल हराम मिनल मस्जिदिल हराम मिनल मस्जिदिल अक्सा, मस्जिद हराम का मस्जिद अक्सा ताईं मूं सैर करायो। सुब्हानल्लज़ी, पाक आहे उहा ज़ात अल्लज़ी जंहिं सैर करायो बिअब्दिही लैला, रात जे थोड़े हिस्से में पंहिंजे ख़ास बाने खे पंहिंजे बाने खे सैर कराई। मस्जिदुल हराम का मस्जिद अक्सा ताईं जंहिंजे इर्द गिर्द अल्लाह बरकतूं वसायूं आहिनि, उहो ई ॾिसण वारो ऐं ॿुधण वारो आहे। सुभान अल्लाह। हिकिड़ा माण्हू साईं करीमन जे शान जा त मुनकिर लॻा वेठा आहिनि, ॿियो
कुरान में मेराज बयान थियो आ तेजा मुनकिर है नबी के मेराज अल्लाह दीदार कौन कराए हुयो मेराज वारी रात बस जन्नत दिसी वापस मोटी है अरे जन्नत तो मुस्तफा जा आशिक ही दिसंदा है ने सुभान अल्लाह रुगी मलाइकन के दिसणो हो जा तो मलाइकत मुस्तफा जा उम्मती नबी जा सहाबी मदीने में वेही मलाइकन जो दीदार कंदा होया अरे दिहाड़े सहाबिया मदीने शरीफ में चई या रसूल अल्लाह रात जो कुरान जी तिलावत वेठो पियो कया छा पियो कया रात जो कुरान जी गालायो न था तहां रात जो दी तिलावत कयो त गालायो न असा रात जो सुमण खां अॻु में मोबाइल ते हाणे या खच्चर असांजे हथ में पियो आहे थियो न हलाईंदासीं गानो म्यूज़िक हलाईंदासीं जंहिंजो सुर न तार सो बि गानो हलाए वेठा हूंदासीं सिंधी मौसीक़ी जो त बेड़ो ॿुॾी वियो आहे जो कहिड़ो ॻाइणु आहे न भाउ अच्छा इहो मशहूरु थियो आहे तव्हां वटि ऐं ॿियो बि नालो घणा इहो घणा नाला आहिनि बहरहाल वॾे आवाज़ सां गाना हलाईंदासीं पंहिंजो बि सुख फिटाईंदासीं ओड़े पाड़े वारे जी बि निंड फिटाईंदासीं समझो था म्यूजिक जो आवाज हलाए वेठा हूंदासीं पर अल्लाह जे प्यारनि बाननि जी आदत इहा आहे जो बिस्तरे में बि हूंदा आहिनि तॾहिं बि अल्लाह जी यादि हूंदी आहे क़ुरान तो फरमाए मुंहिंजा बाना उहे आहिनि जेके सुतल हूंदा आहिनि तॾहिं मूंखे यादि कंदा आहिनि जे वेठा हुजनि तॾहिं मूंखे यादि कंदा आहिनि जे बीठा हूंदा आहिनि तॾहिं मूंखे यादि कंदा आहिनि पर वेठा दोस्तनि सां गॾु हूंदा आहिनि दिल में मु अल्लाह जे जिक्र जी मशगूलियत जारी सुभान अल्लाह समझो था कि न कोन था समझो रात जो साहबी फरमाए थो त मां कुरान जी तिलावत वेठो पियो कयां अचानक ॾिठुमि त आसमान ता के तारा हुया जेके हेठि लही मुंहिंजे घर जे अंगण ते पहुता मां हैरान थी वियुसि एॾो झुरमट तारनि जो मुंहिंजे घर जे इर्द गिर्द बीठो आहे सहन सॼो उन्हनि सां भरिजी वियो आहे रोशनी थी वई आहे ख़ौफ़ में क़ुरान जी तिलावत बंदि करे छॾियमि जीअं जो क़ुरान जी तिलावत बंदि कयुमि त उहे सितारा सभई हलिया विया वापसि वरी ऊंदहि थी वई जंहिंमें उहो ऊंदहि थी वई त वरी मूं क़ुरान खोलियो ॾीओ ॿारियमि वरी क़ुरान जी तिलावत शुरू कयमि वरी पढ़ियमि त वरी उहे सितारा हेठि ज़मीन ते लही आया साहबी चवे थो त सॼी राति इहो मंज़र मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदो रहियुसि फजर निमाज़ ते अची पंहिंजे नबी सां इहो ॻाल्हि करे ॿुधायमि या रसूल अल्लाह हे मामिलो थियो आहे साईं करीमन फरमायो जॾहिं तूं क़ुरान जी तिलावत कई त अल्लाह जा मलाइक तुंहिंजी तिलावत ॿुधण जे लाइ तुंहिंजे घर में जमा थिया हुया साहबी जे सुबुह ताईं तूं क़ुरान जी तिलावत कंदो रही हा मलाइक बीठा हुजनि हा मदीने जा माण्हू तुंहिंजे घर जे पासे में बीही मलाइकनि जो दीदार कंदा रहना वरी जो सुभान अल्लाह समझो था कि न कोन था समझो अबा जेकॾहिं नबी जा गुलाम मलाइक ॾिसी सघनि था त नबी त घर वेठे मलाइकनि खे ॾिसी सघे थो न आओ कि न ग़लति थो चवां अबा सही बुखारी शरीफ जी हदीस आहे हिकड़े ॾियारे फजर निमाज़ ते मुंहिंजा महबूब करीम आया त चेहरे ते मुस्कुराहट खिलंदा खिलंदा मुस्कंदा आया सुभान अल्लाह महबूब मिठा तुझे मुरकण तामा सदके महबूब मिठा तुझे मुरकण तामा सदके सनी सुयले कमरो रोशन रोशन करण तामा सदके सुभान अल्लाह साईं करीम खिलंदा खिलंदा मस्जिद नबवी में आया सहाबा किराम अर्ज़ कयो या रसूल अल्लाह तव्हां खे कहिड़ी ॻाल्हि अॼु खिलायो आहे नबी सोना सदाई खिलंदा रहो सदाई मुर्गंदा रहो तव्हांजे खिलण सां असांजी ज़िंदगी जो निज़ाम हलंदो आहे तुंहिंजे चेहरे खे ॾिसंदा आहियूं असांजो लूं लूं ठरी पवंदो आहे महबूबा कहिड़ी ॻाल्हि खिलायो आहे साईं करीमन फरमायो त अॼु राति रअयतु रब्बी फी अहसनि सूरतिन
अज रात मु पंहिंजे अल्लाह के वॾी सोहणी सूरत में ॾिठो आहे। आवाज़ समझो कि न कोन समझो? ये मेराज जी ॻाल्हि कोन हुई, ये ॿी हदीस आहे। मेराज जो किस्सो ई अलॻि आहे। हे चवंदा त हिकिड़ो दफ़ो नबी सोने अल्लाह खे न ॾिठो, महबूब था फरमाइनि त मां सुम्हंदो आहियां तॾहिं बि अल्लाह जो दीदार करे वठां। रअयतु रब्बी फी अहसन सूरतिन, अज रात मूं अल्लाह खे वॾी सुहिणी सूरत में ॾिठो। अल्लाह ताला फरमायो महबूब ॿुधा त मलउल आला ते जेके मलाइक बीठा आहिनि, उहे मलए आला मलाइका केड़ी गुफ्तगू था कन, केड़ी कचहरी था कन। साईं करीमन फरमायो मूं ॾिठो, मूंखे मलाइका नज़र न आया। मूं अर्ज़ कयो या अल्लाह मां मलाइकनि खे नथो ॾिसां, मूंखे ख़बर न आहे त छा था चवनि, कहिड़ी ॻाल्हि था कनि, कहिड़ा मलाइका आहिनि। अल्लाह ताला छा कयो, जो हबीबन फरमायो त रब्बे काइनात मुंहिंजे क़रीब आयो, पंहिंजो मुबारक हथ मुंहिंजी पुठीअ ते रखियो, वजने में महसूस कई आहे। सुभान अल्लाह। एॾो कुर्बत नसीब थी। हे बुखारी शरीफ जी हदीस आहे। अल्लाह जो हथ जो लगो, हबीब करीमन फरमायो फअलिमतु मा बैनल मशरिक वल मगरिब, जो कुछ मशरिक ऐं मगरिब जे विच में आहे, मां मोहम्मद मुस्तफा करीम के वो समूरो इल्म अल्लाह ॾेई छॾियो आहे। सुभान अल्लाह। समझो था कि कोन समझो? मशरिक ऐं मगरिब हद जी दवा असांखे ख़बर न आहे न। ओलह किथां खां तो शुरू थिए, ओभर किथे तो ख़त्म थिए, ख़बर आहे कंहिंखे? हे त ज़मीन हिकिड़ो नंढड़ो गोलो आहे, ज़मीन हिकिड़ो नंढड़ो सयारो आहे। अहिड़ा लखे सयारा आहिनि। हिकिड़ी तहक़ीक़ मूं पढ़ी, मां हैरत में पइजी वियुसि त चवंदा त हे जेको थर जो रेगिस्तान आहे न, अहिड़ा 7 रेगिस्तान थियनि। अहिड़ो हिकिड़ो सहारा रेगिस्तान मराकश में आहे। एॾो वॾो दुनिया जो वॾे में वॾो सहारा रेगिस्तान आहे। उन में एतिरा वारी जा ज़र्रा न आहिनि जेतिरा आसमान में तारा आहिनि। वारी जा ज़रा बा बुक में खणो तॾहिं बि असांखे सॼी ज़िंदगी खुटी वेंदी, ॻणे कोन सघंदासीं। हिकिड़े बुक जा ज़रा असां कोन ॻणे सघंदासीं। साइंसदाननि जो चवणु आहे त सितारा उन खां बि घणा आहिनि। एॾा सितारा, असां त हिकिड़े नंढड़े ज़मीन जे नंढड़े गोले में रहूं था। असां हिन कुंड ते वेठा आहियूं थिया, पर अल्लाह जो नबी तो फरमाए, मुझे लजपाल नबी फरमायो त मा बैनल मशरिक वल मगरिब, ओलह ओभर जे विच में जा शइ आहे, जा शइ अल्लाह पैदा कई आहे। कहिड़ी बि शइ हुजे, को जिन हुजनि, पखी हुजनि, पखड़ हुजनि, पहाड़ जबल, परिंदा चरिंदा, हवा बाहि पाणी, सितारा सयारा मखलूक, अल्लाह हर शइ जो इल्म मूंखे ॾेई छॾियो आहे। मौलवी साहब चयो त नबी खे भित जे परे पासे जी ख़बर न आहे। साईं भित जे परे पासे महाज़ल नथा सुञाणे सघनि, पर वाह वाह नबी पाण सुहिणो थो फरमाए त ओलह ओभर में जा शइ आहे, मां मुस्तफ़ा हर शइ खे सुञाणे वठां थो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या। अब सुजाग वेठा आयो ने, निंड थी अचे, ॻाल्हि वणे थी, ॻाल्हि वणे थी त वाह न, त वरी ॿियो मौज़ू खणो। नबी सोने जी तारीफ़ वणे थी, मोहब्बत वारो त उहो जंहिंखे साईं जी तारीफ़ वणे। ज़िंदगी खुटी वञे बस साईं जी तारीफ़ हुजे। आओ कि न? सुभान अल्लाह। नबी सोना त फरमाइनि त ओलह ओभर में जा शइ हुई, समूरो इल्म अल्लाह मूंखे ॾेई छॾियो। हदीस आहे भाई, सही बुखारी शरीफ जी। जेको चवे थो नबी खे कंहिं शइ जो इल्म न आहे, उनखे वञी इहा हदीस पढ़ी ॿुधा, पाणे मुंहं ते मोचड़ो लॻंदुसि।
आओ न सुभान अल्लाह साईं करीमन फरमायो त जीअं मां वेझो वारनि खे ॾिसां थो तीअं परे वारनि खे बि ॾिसां थो सम्झो था वेझो वारनि खे त ॾिसां थो पर जेको मुंहिंजे साम्हूं अचे मां उन खे बि सुञाणंदो आहियां उनजे अबे खे उनजे अम्मा खे उनजे ॾाॾे खे पड़ॾाॾे खे तड़ॾाॾे खे उनजे पूरे नसुल खे मां मुस्तफ़ा करीम ॼाणंदो सुञाणंदो हाणे हे साम्हूं मुंहिंजे वेठा आहिनि जा मूंखे उन्हनि जे नालनि जी ख़बर कोन्हे